साहिब जो हुकुमनामो ॿुधो। हा बिलावल मेला पहला आवाज़ कड़के तो थोड़ो मुख खां घटि थोड़ो। आपे शब्द आपे निशान आपे शब्द आपे निशान न। जी बाबा। हाँ श्री राम। हाँ आपे सुरता आपे जान कड़के तो थोड़ो घटि। हाँ आपे शब्द आपे निशान श्री राम। हाँ आपे सुरता आपे जान श्री राम। श्री राम। हाँ शब्द बढ़िया आवाज़ जो हाणे अर्थ गुरु जी कृपा सां तुंहिंजे ॿुधे अनुसार कॾहिं शायदि मां तोखे ॿुधाए पियो नाम ई बीज आहे, नाम ई गति आहे, नाम ई मंज़िल आहे। प्रेम ही बीज आहे, प्रेम ही गति आहे, प्रेम ही मंज़िल आहे। उहो अॼु जियो आपे शब्द शब्द ई पाण आहे, निशानो छुटणो निशानो ई पाण आहे। शब्द बचो हुजे न आपे शब्द आपे निशान निशान ई पाण थी वियो न। आपे सुरता ॼाण रखण वारो आपे जान पाण ई ॼाणे थो। श्री राम। सभु कुझु पाण आहे हे उनजी यथार्थ की शब्द हले थो। हा आपे कर 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 माना ठाहे ठाहे कर कर माना ठाहे ठाहे पंहिंजे बल खे ॾिसे थो। वेखे ताण पंहिंजे बल खे ठाहे ठाहे ॾिसे थो मुंहिंजी ताक़त केतिरी आहे। कहिड़ो बि सेठ हुजे केसि ताईं हेॾी सॼी सॼी चंड तारा पहाड़ जबल अरे राम। अर्जन कंहिं महिल चई थो हुजे भॻवान खे जंहिं महिल यारहें जाम में विराट रूप ॾेखारियांसि हाणे विराट रूप त ॾेखारियांसि जंहिंमें सभु ब्रह्मांड जबल पहाड़ सभु त चवण में त विराट रूप थियो पर हिकु विकराल रूप थी वियो। हाणे सिर काॾे पेर काॾे कॾहिं कॾहिं फोटो ॾिठो हुजे कंहिं ॾिठो हुजे। हाणे हेतिरो पितकड़ो अर्जन बीठो आहे मां कॾहिं अॻे ॾिठोसीं किथे काॾे सिर आहे काॾे पेर। हा विकराल रूप जे करे पोइ उहो दृश्य सही न सघियो त हुन त चई वेठो साईं थोरो शांति कयो। अड़े अर्जन हे मां कावड़ कयां थो हे त मां तोखे मुंहिंजी भिरम ॾींदी ते मां सृष्टि ठाहियां ड्राहियां जंहिंजी शायदि साहिब सुखमन खे ॾिनी आहे। हरन भरन हरन माना नास करणु भरण माना ठाहिणु जंहिंका नेत्र फोर बसि हीअं मुंहिंजी एतिरी देरि आहे ठाहिण ड्राहिण में। आप ठाहेगा आप ड्राहेगा आपे आप कुंभारो माहियारा। श्री राम। जंहिंमहिल मां कावड़ कयां त पोइ छा हाल थींदो। अरे चऊं पोइ बसि ओतिरो ई ॾेखारिणो हुउसि छा को शांति रूप जेको असली हुयो उहो ॾेखारियांसि दृश्य थियो। ही मिठाई साहिब जो हक़ीक़त जे हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री जबल सभु जली वञनि डूंगर पवे ॾरी। हा जेको साक्षात्कार चइबो आहे दर्शन आत्मा जो थी वञे त उहो नस नस में समाइजी वेंदो आहे। उन मां ॿ दर्जा थींदा आहिनि हिकु मजज़ू ॿियो सालिक। मजज़ू माना पागल थी विया उन इश्क में उघारियूं ॾींदा धक हणंदा कामनाऊं पूरियूं कंदा प्रभु जो रस्तो ॾेखारे न सघंदा। कोई निशान पियो उनखे दुआ थी वई ॿी ॻाल्हि आहे वरना उहा वृत्ति उन्हनि जी बि ओड़ी रहंदी ईअं ॾिठो वियो आहे।
पर सालक उन चीज़ खे जज़ब करे ॿाहिरों तूं मां में रहंदा, जीअं ॿियो संसारी रहनि था तीअं रहंदा। ऐं सालक जे संग जे लाइ भाई साहब ॿुधाईंदा फारसी में, सौ वरी पंहिंजे मनमत सां तपशा करे, ओतिरी मन में प्रकाश ज्ञान जो लाइट न ईंदी, पर हिकु सालक सां हिकु साहित माना घड़ी, हा के साहित्यूं सजणनि सां ॾाढो सुंदर शब्द आहे, नोट हुजे या साहित, त हिकु घड़ी सालक सां वेहण सां जेको अंदरि ज्ञान जो प्रकाश थी ईंदो, उहो सौ वरी मनमत बंदगी सां न मिलंदो। ॿुधो डॉक्टर? हा, हे भाई साहब चवंदा श्री राम। संतन में चयो आहे सतसंगत की आधी घड़ी, चओ सभई चओ यादि कयो, सतसंगत की आधी घड़ी। कंहिं प्रेम बि चयो आहे, पर हिनखे वधि वठूं, तप न बरस 50, 50 वारे तप करण सां तोखे उहो प्राप्त थींदी जेका सत्संग में थींदी। घनियर की आधी घड़ी, बादल मेंघ जेका अधु घड़ी में जेका बरसाति वसाईंदा, आइटो न 12 मास, उहो खूह 12 महीना वधो ओतिरो पाणी न ॾेई सघंदो जेतिरो मेंघ ॾेई वेंदो। श्री राम कुर्बान कुर्बान, वाह वाह, हा हा छा चए, हा आपे कर कर वेखे तूं दाता नाम परवान। नाम परवान, दही त वरी कीअं दही त पैदा करे थो, वरी दही त हुनखे विड़ाए थो, नाटक ॾिसंदो ठा। राम तूं दाता नाम परवान। हा हा हा, तूं ॾींदड़ी आहे, सभिनी खे ॾींदड़ आहे, सभु तुंहिंजो ई त बि ॾेई छा थो, सभु तुंहिंजो ई त, केरु खणी वियो आहे, केरु खणी आयो आहे, क्या ले आया क्या ले जासीं, सभु त हिते ई पियो आहे, तूं छड़ो शरीर खे जेको हरकत करे थो, रोलिंग थिए थी, माया जी बाक़ी कंहिंजी आहे? हा ओ आपे दाता नाम परवान, सभु नालो उनजो आहे, वही नाम साईं जो न। हा हा, ऐसा नाम निरंजन देव, निरंजन देव, माया में रहंदे बि न्यारो, अहिड़ो देव पुरुषात्म देव, हा केरु देव? आत्म देव, हा निरंजन, ऐसा नाम, हा हूं जाचिक तूं अलख अभेव। असां घुरिजा आहियूं, तूं अलख आहे, तूं रखियो नथो वञे, हा भेव तुंहिंजो भेव राज खे सम्झो नथो वञे। श्री राम। भाई चतनाम ॿुधाइनि, भाई मूलाना सां मिली रहियो आहे, वेदांत जा सागर, उहो सभु आहे सिंध में, छा कहना, आरती थिए हुनजी, आकाश मूला, पाताल मूला, सभु वरी महिमा ॿुधाए वेंदा। भाई जागरनाम जन खे भाई साहब ओॾे मोकिलियो वेदांत पढ़ण लाइ, भाई साहब सूफ़िज़म, पोइ कॾहिं कॾहिं बाबा चए पुट थी विया, जागरण थी विया, पोइ मां वञा 2 टे ॾींहं, मां जो वञा त पोइ हूअ वेद जी कथा थींदी, स्त्री पोयां वेहनि, लाइट पोयां ॿरे, संतनि जेको मथो टेके थोरो फूल हणंदा, पुछंदा न, चवंदा न, ऐं उनखे उतां जा माण्हू साहु कोठींदा, साहु जज विशेष हुया, चयो असां आर्तवार ॾींहुं चोड़ो छॾींदासीं, अख़बार में पइजी वियो, संगत साईं ईअं न कंदा, चङो तव्हां चओ था 8 ॾींहं ॿियारो हूंदा, 8 ॾींहं ॿियारे अख़बार में फिरी करे वरी अचे, हलो पोइ जे मां जो वञा, चए उन महिल चयो अॼु चेतन देव जो वारो आहे, चेतन दास, चेतन देव जो आहे, अॼु उन खां ॿुधा। श्री राम। चए जब मां इहो कलाम चवां, अखियुनि में झार झार रोइनि, पोइ मूंखे जेको भरिसां वेठा हुजनि, हे छा थो करे, साहिब हीअं कयो, मां ध्यानु न ॾिनो, वरी ॿियो भेरो, जंहिं महिल टुक चई करे वरी थल फिरियां, वरी उहो अखियुनि में चई वञा, दर्द सभु ॻाल्हियूं फिकियूं
वाह वाह बिर जूं बातिड़ियूं रीह दर्द सभु ॻाल्हियूं फिकियूं वाह वाह बिर जूं बा जोशों जलाए जिगे रखे जोशों जलाए जिगे रखे भजन पाए जी अंदर के झातिड़ियूं पाए जी अंदर के झातिड़ियूं रिय दर्द सभु ॻाल्हियूं फिकियूं वाह वाह बिरियां जूं बातिड़ियूं रिय दर्द सभु फिकियूं वाह मालिक मालिक सॼी राति इश्क ते सॼी राति हले आशिक़ पड़ोसी अरे इसको आशिक़ साहिब बेमान आहिनि न एॾी वाणी यादि वरी आशिक़ ते खणी त आशिक़ कुर्बान किथे खां पैदा थींदा प्रभु संग मिलायो छा त हक़ीक़त जी ख़बर अरे आहिनि उखड़ी पिया आहिनि हक़ीक़त छा आहे हा बसि आत्मदेव मूंखे सॾनि चेतन देव आयो आहे हाणे उनजो ॿुधंदासीं बसि हा हा वाह वाह हा बसि पूरो हा हा पुटु माया मोह धर कटी माया जो मोह ईअं आहे दर कटी नक कटियल नार हा माया जो मोह जंहिंखे माया जो मोह आहे ॿियो कोई सोचे ई नथो पएसि न जेकी आहे पंहिंजे लाइ माया जे मोह में करोड़ रुपया खपाए थो ॿिए पासे ख़्यालु नथो थिए छा चइजे हा बूंदी कामणे ओ हा हा राज रूप जूठा दिन चार नाम मिले हा नाम मिले अंधियारे नाम मिली वञे अंधारे में रोशनी थी वञे बसि नाम मिले हा चक छोड़ी सहसा नहीं कोई बाप दसे वे जात रहो हा आप दसे अरे 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 ये छा हाँ बाप दसे वे चक छड़ी छोड़ी सहसा नहीं कोई बाप दसे वे जात न होए हाँ एक एक हूँ हाँ एक एक को नहीं भो कोई करता करे करावे सोए वाह करता करे करावे सोए हाँ शब्द मुए हाँ शब्द मुए मन ते मारिया मन खे मारण जे लाइ रामकृष्ण परमहंस यादि अची वियो श्री राम मन खे मारण जे लाइ हिकिड़ो शब्द ई काफ़ी आहे जीअं पंहिंजे शरीर खे मारण जे लाइ हिकु नओं ई काफ़ी आहे असांजे बॉडी में अहिड़ियूं ॿ टे जायूं आहिनि नसूं आहिनि जिते ज़ोर ॾियण सां साह निकिरी वेंदो ॿुधण जहिड़ियूं आहिनि सम्झियो पाण खे मारण जे लाइ श्री राम ॿियो जीअं चाहे ख़्याल सां मरे ज़रूरु न आहे केरु कंहिं सां मरंदो केरु कंहिं सां को अॻे आहे को परे आहे कंहिं सां कहिड़ो हथियार कंहिं सां कहिड़ो हथियार पर पाण खे मारण जे लाइ नओं ई काफ़ी आहे उन ते चयूं त पंहिंजे मन खे मारण लाइ हिकु शब्द ई काफ़ी आहे शब्द मोए मन ते मारिया हा ठाक रहे मन साचे धार मन स्थिर थी वेंदो श्री राम बसि इन गूंज में बसि ध्यान में लॻो रहे न धुन में बसि आनंद आनंद आहे ॿियो ख़्यालु ई न थिए हा हाणे खण अॻ में चवंदो आहियां गार झेड़ो मार पंहिंजे लाइ न की ॿिए जे लाइ ॾिठा त पाण खे गारियूं ॾींदा ॾिठा त पाण खे झेड़ो कंदा न सम्झो मन काॾे विकाॾियो थिए
उहे ॻाल्हियूं ॾिनी जो यादि करे छॾे चओ तोखे इन पासे ख़्यालु उहो ठोकींदोमांइ यादि कजांइ कंहिंजो न वेह चुप करे वेह रहो ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी नादिर साहिब खां मोटियासीं पए जीअं की मुंहिंजो दिसंबर में पूरो महीनो दौरो हलियो हिकिड़ो 5 तारीख़ हलियासीं लखनऊ खां ठीकु चौथी पहुतासीं दिसंबर जो महीनो जनवरी चौथी पहुता हे महीनो बि थियो नादिर साहिब वारो बि नादिर खां मोटी लखनऊ आयासीं पूरो महीनो थियो ॻाल्हि अचूं हा मोटियासीं त उहो स्पेशल गाॾियूं हुयूं हो जंहिंमें खाधे जो बि न हुयो हो न सम्झो होटलियूं हलायूं भीड़ जे करे त असांजो गाॾो बि चङा संत लोग वेठा हिकिड़ो सिख संतनि जो कुंभ हुयो पोइ दर्शन जे करे आयुमि त मां ॾिठुमि घणा ॼणा हुजनि पोइ दत्त चयो मूंखे 50 माण्हुनि जो भोजन हेॾे अचे त उहो सभिनी खे पंहिंजी शेवा थी उहा गाॾी त होॾे वरी उतो वञणी वरी मथे झांसी खां असां लही हेॾे त ईअं हरियर जे कई संद वेठासीं हाणे इहा ॻाल्हि उते हली मन कीअं वस अचे हिकिड़ो प्रोफेसर अॻियां वेठो उनजो मनीदड़ हुन सां वेठो अलाए छो मां चई वेठुमि मां हिकिड़ो रस्तो मन जो इहो बि आहे मन काॾे वञे थो भॻवानु गीता में चयो आहे मन पवन खां तेज़ आहे हाणे पवन खां तेज़ आहे त जॾहिं भॻवान चए थो न ऐं स्वामी साहिब चए थो चयो वञे न मन ॻाढ़ो कारो कमरो जंहिंजो माउ न पीउ को न को देश वतन खिण में करे ख़्याल सां टई लोक गमन कॾहिं पिनी थिए परशन कॾहिं रोए राजन त मन ते हा मन जाॾे वञे बसि असां थोरो पोयों ॾिसूंसि हल तोसां गॾु असां काॾे अमेरिका हल अमेरिका छा ॾिसंदे जेके ॾिसे छा ॾिसंदे चङो थकी पिया हाणे लंडन हलंदे जाॾे चइसि तोसां गॾु आऊं बसि ईअं थकाए ॿारजंसि प्रोफेसर जूं अखियूं खुली वयूं चयो नई ॻाल्हि ॿुधिजे बदमाश कंहिंजा जा चुप करे वेह रहो हिते काॾे हलंदे मां तोसां गॾु आहियां बसि ठीकु आहे घुमी केसि ताईं घुमंदो कोई संत खे चए महाराज ये भी बात तो लग रही है जय सखी बाबा हाँ चलो हाँ अवर न सूझे गुर को वारिया बस ॿियो नथो सुझे सभु गुरू में रस्ता प्राप्त थियनि था गुर को वारिया नानक नाम रते निस्तारिया नानक नाम रते नाम जे प्रेम में निस्तारिया सतनाम सतसंग बाबा साईं वरी कुझु न कुझु ॻाल्हियूं हलाए पिया न त कमरे में वांदा वेहण त ईंदो न आहे त मां चयो जंहिंखे ॾाढ़ी वार मुछां लवणा कोई बि वार न हलाए उहो पूरन दरवेश आहे न अॼु ॾिस अधु मुला लॻा पिया उनखे कीअं जंहिंमहिल चल वाह 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 श्री राम जय सखी बाबा बोल गुरु नानक देव श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम कृष्ण भगवान हर हर महादेव सनातन धर्म की जय भारत मंडल
सतगुरु साईं खोताराम सच्चा साईं सतराम दास पूज अमर शहीद साईं धन सखी शरण श्यामा बड़ी माता सार सर्व संतन महात्मा सर्व संतन को साधो बोल आयो लाल करो